बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु राति यूनियन कौंसिल मियां ॻोठ जे ॻोठ ॾखण सुमरा में जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन मुमताज़ सुमर जे घर में हथियारबंदनि हथियारनि जी ज़ोर ते भागे खे यर्गमाल बणाए करे धण बकरियुनि जो जेको कायो आहे। उन खां बाद में भाग्या जेको सुजाग थिया आहिनि पेरो खयो आहे ऐं पेरो जेको आहे सिधो सूमरा घाट खां बेगारी वारे पासे खां थींदो ऐं ॻोठ जेको आहे फैज़ मोहम्मद बंबल खां क्रॉस थींदो इते जेको आहे पेरो फ़िलहाल जेको आहे छिड़ थी वियो आहे। ऐं पेरे जे दौरान जेको आहे भाग्यनि खे हिकिड़ी मोटरसाइकिल बि अचे आहे ऐं तुर्त जेको आहे भाग्यनि पुलिस खे इतला ॾिनो आहे। तुर्त जेको आहे भाग्यनि पुलिस खे इतला ॾिनो आहे ऐं पुलिस हुते आई आहे ऐं भाग्यनि खे जेका मोटरसाइकिल मिली आहे उहा मोटरसाइकिल भाग्यनि जेको आहे पुलिस खे जेको आहे ॾिनी आहे। हीअ जेको आहे जॾहिं खां वठी SSP शाहज़ेब अहमद चाचड़ साहब बदिली थियो आहे ऐं नए SSP मोहम्मद कलीम मलिक साहब जेको आहे चार्ज वरिती आहे। उन खां बाद में रोड जेको आहे रोड जे ॾोह में ऐं जेको आहे चोर जे ॾोह में इहो ॾींहुं जेको आहे इज़ाफ़ो थियो आहे। चोरनि जे तस्वर में गिराफ़ में जेको आहे कमी बजा जेको आहे वधा थियो आहे। हीअ जेको सान्यो थियो आहे सुमरा ॻोठ में जेको आहे मुमताज़ सुमर जी जेको धण बकरियुनि जो काजियो आहे। इन जे हवाले सां जमीयत उलमा इस्लाम यूनियन कौंसिल मियां जो ॻोठ SSP शिकारपुर मोहम्मद कलीम मलिक साहब DSP सुल्तानकोट ऐं SHO मियां साहब रहमतुल्लाह चाचड़ साहब खां पुरज़ोर मुतालबो करे थो त मुतासिर भाग्यो जेको मुमताज़ सुमरो आहे उन खां जेका हीअ चोरी थी आहे रिकवर कराई वञे। जमीयत उलमा इस्लाम इहो पुरज़ोर मुतालबो थो करे। जेकॾहिं 2 ॾींहंनि ताईं असां जेको आहे डेड लाइन ॾियूं था ऐं पुलिस इंतज़ामिया खे ऐं SHO मियां साहब खे जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन मुमताज़ सुमरे खां जेको आहे हीअ जेको यर्गमाल बणाए करे धण बकरियुनि जो जेको फुरियो वियो आहे हथियारनि जी ज़रूरत इहो वापसि न कयो। इंशाअल्लाह ताला जमीयत उलमा इस्लाम इन जे हवाले सां लाइमल जोड़ींदी ऐं जेको आहे कंदकोट ठुल जेकाबाद रोड जेको आहे बंदि कई वेंदी। तव्हांजो वापसि करायो वापसि करायो वापसि करायो वापसि करायो वापसि करायो वापसि करायो वापसि करायो।